अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां यूनिट 1 केमिकल इक्विलिब्रियम जे सेक्शन डी न्यूमेरिकल नंबर 3 हल कंदासीं। हाणे पहिरियां हिनखे असां पढ़ी था वञूं, सम्झूं था। The value of Kc for the reaction is 1 into 10 raised power minus 4। हाणे असां Kc जो वैल्यू मिलियल आहे। असांखे जेका रिएक्शन इन आहे 2HR जॾहिं रिएक्ट करे थी H2 + I2 असांखे गैस मिले थी। फस्ट ऑफ ऑल तव्हां रिएक्शन खे ॾिसिजो करण खां अॻु में त छा ही बैलेंस आहे या न। At a given temperature, the molar concentration of reaction mixture is hydrogen iodide is equal to 2 into 10 minus 5 mole per cubic decimeter। H2 असांखे गिवन आहे 1 into 10 minus 5 mole cubic decimeter ऐं I2 असांखे गिवन आहे 1 into 10 minus 5 mole per cubic decimeter। असांखे फाइंड करणी आहे प्रिडिक्ट द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन। हाणे असांखे छा करणी आहे? डायरेक्शन ऑफ रिएक्शन। डायरेक्शन असां कंहिंजे थ्रू फाइंड कंदा आहे? असां QC जे थ्रू डायरेक्शन फाइंड कंदासीं। ठीकु आहे। असांखे रिएक्शन कहिड़ो मिला? 2 hydrogen iodide when react it form H2 plus I2। रिएक्शन ॾिसो, 2 हाइड्रोजन हिते आहिनि, 2 आयोडाइड हिते आहिनि, 2 हाइड्रोजन 2 हाइड्रोजन। ही इक्वेशन बैलेंस आहे। असांखे जेका Kc मिलियल आहे उहा मिलियल आहे गिवन 1 into 10 minus 4। सही आहे। ऐं डेटा कहिड़ी आहे? हाइड्रोजन आयोडाइड इक्वल आहे 2 into 10 minus 5 मोल पर क्यूबिक डेसीमीटर। ऐं इन खां पोइ H2 असांखे मिलियल आहे 1 into 10 minus 5 मोल पर क्यूबिक डेसीमीटर। ऐं I2 बि असांखे गिवन आहे 1 into 10 minus 5 मोल पर क्यूबिक डेसीमीटर। हाणे असांखे छा आहे? डायरेक्शन हुनजी फाइंड करणी आहे। डायरेक्शन थ्रू कंदासीं फाइंड QC जे। QC असांजी इज इक्वल टू हूंदी आहे प्रोडक्ट डिवाइड बाय रिएक्टेंट। ठीकु आहे, रिएक्टेंट। हाणे Kc ऐं QC ॾिसो, Kc बि असांजी जेको आहे सो बराबरि हूंदी आहे प्रोडक्ट इंटू रिएक्टेंट। हाणे Kc जेका हूंदी आहे असां मालूम कंदा आहियूं जॾहिं एट द इक्विलिब्रियम स्टेट। ऐं QC जो रेशो कंहिं पार्टिकुलर टाइम में असां फाइंड करे सघूं था। ठीकु आहे। QC फॉर द पार्टिकुलर टाइम एंड Kc फॉर द एट इक्विलिब्रियम टाइम। ठीकु आहे। हाणे असां हिन में वैल्यू पुट कंदासीं के QC जो प्रोडक्ट इंटू रिएक्टेंट। प्रोडक्ट असांजी कहिड़ी आहे? H2 ऐं I2। हिन में नंबर ऑफ मोल्स गिवन न आहिनि, इन करे हिते असां न लिखंदासीं। असांजा रिएक्टेंट कहिड़ा आहिनि? हिन में 2 नंबर ऑफ मोल्स आहिनि जेके तव्हांखे मथे लिखिणा आहिनि। ठीकु आहे। हाणे इन खां नेक्स्ट स्टेप छा थींदो? हिन में तव्हां वैल्यू पुट कंदो। H2 असांजो छाजे बराबरि आहे? 1 into 10 minus 5 मोल पर क्यूबिक डेसीमीटर। I2 बि असांजो फाइंड करिणो आहे 1 into 5 मोल पर क्यूबिक डेसीमीटर। हाणे असांजी प्रोडक्ट गिवन आहे। असांजे रिएक्टेंट हुयो 2 हाइड्रोजन आयोडाइड। हाणे असांखे उहो छाजे गिवन छाजो आहे? 2 into 10 minus 5 क्यूबिक मोल क्यूबिक डेसीमीटर। ऐं हिन जे मथां असांखे बाय स्क्वायर आहे। फस्ट ऑफ ऑल 1 खे 1 सां टाइम 2 कंदो त तव्हांजो छा ईंदो? 1 ईंदो इज इक्वल टू 1 इंटू हाणे 10 माइनस जा 5 जा हे आहिनि 5 माइनस 10 माइनस 10 थींदो। ठीकु आहे। नेक्स्ट उन खां पोइ असांजो हेठां वारो आहे 2। ॿिनि खे जॾहिं तव्हां 1 सां वंड कंदव
त तव्हांखे गिवन जेको आंसर ईंदो उहो ईंदो 4 इंटू 10 माइनस। हाणे हिन खे ॿिनि सां पंजनि खे ॿिनि सां ॿ पंजा ॾह माइनस जा 10 थी विया। हाणे जेकॾहिं असां हिननि जा मोल क्यूबिक डेसीमीटर एंड मोल क्यूबिक डेसीमीटर जेको असांखे मथे बचो आहे उहो लिखंदासीं ऐं हेठां बि मोल पर क्यूबिक डेसीमीटर स्क्वायर थींदो। ठीकु आहे। हाणे ही वैल्यू पाण में कैंसिल आउट थी आहे। हिते ॾिसो, हिते 2 यूनिटन, हिते बि असांखे 2 यूनिटन, हे बि पाण कैंसिल आउट थी आहे। बाक़ी असांखे छा बचियो, हिक खे जॾहिं चइनि सां तव्हां वंड कंदो त तव्हांखे आंसर ईंदो 0.25। हाणे हीअ असांखे आंसर आयो आहे। हे छा जो आहे, QC जो आहे। हाणे असां QC खे कंपेयर कंदासीं KC सां। QC असांखे घणो आयो आहे, QC केतिरो आयो आहे 0.25। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट असांखे KC छा मिलियल हुयो 1 इंटू 10 माइनस 4। हाणे हिन खे तव्हां सिधो करे लिखंदो त छा जे बराबरि थींदो 0.001। हाणे 0.001 जेको आहे सो अञा KC जो वैल्यू घटि आहे एज़ कंपेयर टू 0.25 जो। असां हाणे छा लिखंदासीं, हिते असांजी QC जेको आहे सो ग्रेटर आहे, ग्रेटर देन KC। when QC greater than KC त रिएक्शन असांजो छा हूंदो आहे, उहो फॉरवर्ड बैकवर्ड रिएक्शन हूंदो आहे। बैकवर्ड रिएक्शन हूंदो आहे, बैकवर्ड रिएक्शन। ठीकु आहे। हाणे हीअ तव्हांजो डायरेक्शन ख़बर पई वई त हिन में छा आहे, डायरेक्शन हिन जी आहे बैकवर्ड। वरी मिलंदासीं, टिल देन अल्लाह हाफ़िज़।